नाम के याद, गणपति बापा के याद करियो। जय, अरे पंहिंजे झूलेलाल खे याद करियो, वो बेहतर है। बिन्हिनि खे याद करियो पिया न, सभिनी खे याद करियो। झूलेलाल, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा। सब दिन जो स्वागत है, सभिनी जो स्वागत। जय झूलेलाल। जय झूलेलाल फ्रेंड्स। यस, जय झूलेलाल फ्रेंड्स। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अॼु वर्चुअल प्लेटफॉर्म ते असां हिकु नए पर टे ख़ासि ॾींहं मल्हाए रहिया आहियूं। उहे टे ख़ासि ॾींहं आहिनि सिंधी संगत जे पारां सिंधी स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन में भाग वठण ॿारनि जो लाइव परफॉर्मेंस, ऐं ॿियो आहे असांजो इंटरनेशनल सिंधी लैंग्वेज डे, ऐं टियों असांजे सिंधियुनि जो नओं साल चेटीचंड। अॼु जे हिन मुबारक ॾींहं ते तव्हां सभई हिते हाज़िर वेठा आहियो, उन लाइ असां दिलि सां तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं असांजे 10 खां 14 सालनि जे पार्टिसिपेंट ऐं असांजे सभिनी वॉलेंटियरनि ॾाढी महिनत सां तव्हांजे इंटरमेन लाइ हीअ प्रोग्राम तयारु कयो आहे। उमेद आहे तव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। ऐं प्रोग्राम शुरू करण खां अॻु में मां हिकु निमाणी वेनिती करणु चाहींदसि त महिरबानी करे सभई पंहिंजे मोबाइल जो ऑडियो सिस्टम के म्यूट ते ऐं पूरो लुत्फ़ माणे सघंदा। अचो त मां रोशनी दीदी खे चवंदसि त झूलेलाल जी स्तुति करण जे लाइ। थैंक यू। दीन दयालु सद कृपालु कर मोहिक एहसान, संत जना जो धन मोखे कर तू ही दान। एक दया जा सब में एक पसे, बीत गरीबी विच मन वसे। क्यों रोज रहे तीजो याद रहम, चौथो दिल में रहे गूंदर गम। पंजो शरीर रख तू मुंहिंजो पाक, छाउड़े दया जे दर जी खाक। तो मुखे दे संतन शेवा, अठो टहल करे वठा महर जमेवा। नाव नूरी निमाणी रस हरि नाम, दहो डिहारी रख मुँह ज्योति धाम। नाव नूरी निमाणी रस हरि नाम, दहो डिहारी रख मुँह ज्योति धाम। आयो लाल सभई चओ झूलेलाल। प्यारी प्यारा भावर भेनरूं ॿारो, हाणे असांजी प्यारी करिश्मा तव्हांखे ॾाढी सुठी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाईंदी असांजे जेको ऑर्गेनाइजेशन जे बारे में, असांजे कॉम्पिटिशन जे बारे में। प्यारी। यस, जय झूलेलाल। मां करिश्मा चावला, सिंधी संगत जी स्टोरी कोऑर्डिनेटर, हिते जुड़ियल सभिनी रेस्पेक्टेड महिमाननि जे पारां असांजे चीफ गेस्ट द चेयरमैन ऑफ सिंधी संगत अंकल मिस्टर मोहन गेहानी, असांजे ऑनरेबल जजेस द फाउंडर ऑफ सिंधी संगत मिस आशा चांद एंड द सपोर्टर ऑफ सिंधी संगत मिस्टर गोपाल वछानी जी हार्दिक आजियां थी कयां। असांजी सिंधी संगत मुंबई जी हिकु रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन आहे जेका साल 2000 में ठाही वई हुई। सिंधी संगत जो मूल मक़सदु आहे असांजी अॼु जी नई पीढ़ीअ खे पंहिंजी सिंधी ॿोलीअ, सिंधी सभ्यता ऐं सिंधी संस्कारनि खां वाक़िफ़ कराइणु ऐं पंहिंजी सिंधी सुञाणप सदा क़ाइमु रखणु। उन लाइ सिंधी संगत पंहिंजी हर मुमकिन कोशिश करे रही आहे, जीअं त हर साल जुदा जुदा चटाभेटियूं ऑर्गेनाइज करणु, फॉर एग्जाम्पल सिंधी नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन, सिंधी स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन, सिंधी क्विज कॉम्पिटिशन, वीडियो मेकिंग कॉम्पिटिशन वग़ैरह वग़ैरह। इन खां सवाइ तमामु सवले नमूने में सिंधी लिखणु, सिंधी पढ़णु ऐं सिंधी ॻाल्हाइणु सिखण लाइ लर्न सिंधी मोबाइल ऐप पिण लॉन्च कया विया आहिनि।
ॿारनि जो जनरल नॉलेज वधाइण लाइ सिंधीअ में सॉफ्टवेयर बि ठाहिया विया आहिनि। हिंदुस्तान जे केतिरनि ई सिंधी मैनेज स्कूलनि में प्राइमरी लेवल खां सिंधी सेखारण जो कमु पिणु शुरू थी वियो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदे ख़ुशी महसूस थी रही आहे त गवर्नमेंट खां 24/7 DD सिंधी टीवी चैनल जी अपील पिणु कई वई आहे, जेका जल्द ई मंज़ूर थियण जो उमेद आहे। मतलब त असांजी मिठड़ी ॿोलीअ जी पाड़ तमामु मज़बूतीअ सां फैलिजी रही आहे। असांखे विश्वास आहे त उन जा फल बि ज़रूर मिठाई मिलंदा, छो त असां आहियूं सबाजड़ा सिंधी, कुर्ब वारा सिंधी, सूंह वारा सिंधी, मेहनत पसंद सिंधी ऐं कामयाब सिंधी। अचो त हाणे उन ई कुर्ब सां हिननि ॿारनि जूं आखाणियूं ॿुधूं। इन लाइ मां इनवाइट कंदसि रोशनी मनवाणीअ खे त अची उहा प्रोग्राम खे अॻिते वधाए। जय झूलेलाल सभिनी प्यारियूं भेनरूं, प्यारियूं भाउर ऐं नंढा नंढा असांजा प्यारा प्यारा ॿार। हाणे पहिरियों ॿार आहे असांजी प्यारी सी दृष्टि देवनाणी। किथे आई पुट? मैम हाँ, स्वागत है तुंहिंजो। गुड लक। थैंक यू मैम। जय झूलेलाल। पहिरीं पंहिंजो नालो ॿुधाए, आखाणी जो नालो ॿुधाए बेटा। ॿुधाए थी चालू त करण ॾींसि, सभु ॿुधाईंदी। चल शुरू कर। मुंहिंजो नालो दृष्टि देवनाणी आहे। मां 11 साल जी आहियां। अचो त मां तव्हांखे हिकु आखाणी ॿुधायां। आखाणी जो नालो टे मच्छियूं आहिनि। हिन तलाव में सुहिणियूं सुहिणियूं मच्छियूं रहंदियूं आहिनि। अचो त हुननि सां दोस्ती करियूं। हिकिड़ो तलाव हूंदो हो। ओहो तलाव सॼो साल पाणीअ सां भरियल हूंदो हो, जंहिंमें सुहिणियूं सुहिणियूं मच्छियूं रहंदियूं हुयूं। ते मच्छियूं पाण में पकियूं साहेड़ियूं हुयूं, पर हिननि जी सोच हिक ॿिए खां जुदा जुदा हुई। पहिरीं मच्छी सियाणी हुई। उहा चवंदी हुई, असांखे कुझु बि करण खां पहिरीं सोचणु घुर्जे। ॿी मच्छी होशियार हुई। उहा चवंदी हुई, जॾहिं का मुसीबत अचे त असांखे सोचे हुन जो हल ॻोल्हणु घुर्जे। ॿी मच्छीअ जो नसीब में विश्वास हो। उहा चवंदी हुई, जेको बि थियणो हूंदो सो अवश्य थींदो, उहो सभु नसीब ते आहे। हिकु ॾींहुं पहिरीं मच्छीअ ॿिनि मुहाड़नि खे पाण में हिक ॿिए सां ॻाल्हाईंदे ॿुधो। अरे हे तो ॾिस, हिन तलाव में केतिरियूं त थुलियूं मतारियूं मच्छियूं आहिनि। मां वरी हिननि खे अची फासाईंदो। इहो ॿुधी सियाणी मच्छी यकदम पंहिंजे साहेड़ियुनि वटि वञी पहुती ऐं जेको बि ॿुधो हुई सभिनि खे वञी ॿुधाई। सियाणी मच्छी चयो, असांखे यकदम ही तलाव छॾे के ॿिए हंधि वञणु घुर्जे। होशियार मच्छी चयो, न न, असांखे मुहाड़नि जे अचण ताईं तरसणु घुर्जे। जॾहिं हू हिते ईंदा तॾहिं असीं हितां भॼण जी का राह पुछंदासीं। टी मच्छी चयो, अरे तव्हां बस बि कंदियूं या न? मूं सॼी हयाती हिन तलाव में गुज़ारी आहे। मां छो छॾियां? जेको थियणो हूंदो सो अवश्य थींदो। अजाई चिंता छो कजे? इहो ॿुधी सियाणी मच्छी डिॼी वई। हिन यकदम तलाव छॾण जो फैसलो कयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो मुहाणो आयो ऐं तलाव में ॾियार विधई। काफ़ी मच्छियूं फातियूं ऐं उन्हनि में सियाणी मच्छियुनि जूं साहेड़ियूं बि हुयूं। ॿी मच्छी जल्दी पंहिंजी जान बचाइण जी विर्त ठाही। हूअ जार में ईअं पई रही जीअं त मुअल हुई। हाँ, मुहाणे चयो, अहिड़ी मच्छी खे खणण मां कहिड़ो फ़ाइदो? सो हिन ॿी मच्छी खे फिटो कयो त उहा टिप ॾेई हली वई। हाणे टी मच्छी जंहिंजो नसीब में विश्वास हो, उहा पाण खे बचाइण लाइ टिप ॾेई उथी बीठी ऐं पाण खे जाम आग छॾाइण जी कोशिश करण लॻी। मुहाणे इहो ॾिसी हुनखे जाम आग कढी पंहिंजी टोकरे में विधो। इन तरह पहिरियों ॿिन्ही मच्छियूं पंहिंजी जान बचाई ऐं टी मरी वई। सो ॿारो हमेशा कुझु बि करण खां अॻु पूरी तरह वीचार करणु घुर्जे, जीअं असीं मुसीबत खां बची सघूं। जय झूलेलाल। ॾाढो सुठो, मज़ो अची वियो। मच्छियुनि जे बारे में ॿुधी हुई, ॾाढो मज़ो अची वियो। असां पंहिंजे पाण खे संभालियूं।
हाणे असांजो प्यारो होशियार सोहम लालवाणी आहे किथे? ॾाढी सुठी मस्त आखाणी तो ॿुधाए। हल शुरू कर। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सोहम लालवाणी आहे। अॼु मां तव्हांखे हिकु आखाणीअ थो ॿुधायां। आखाणीअ जो नालो आहे लालच बुरी बला आहे। हिकु जंगल में हिकु बुढो शींहुं रहंदो हो। असांखे इहा अॼु शिक्षा मिली। हाणे असांजी प्यारी झरना नटखट झरना नागदेव किथे 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 मिली वई मूंखे। चल हाणे तूं ॿुधाए छा थी ॿुधाई? तूं ॿुधाईंदी? झूलेलाल। मुंहिंजो नालो झरना अनिल नागदेव आहे। अॼु मां तव्हांखे हिकु आखाणी थी ॿुधायां। आखाणीअ जो नालो आहे ॿधीअ में बल आहे। हिकु ॾींहुं सुबुह जो कबूतरनि जो हिकु झुंड आसमान में पियो उॾामियो। गुटरगू 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 गुटरगू। खाधे जी ॻोल्हा में हू परे परे ताईं पिया उॾामिया, पर हिननि खे खाधे लाइ कुझु बि नसीब न थियो। ॾिठव ॿधीअ में केतिरो बल आहे। जय झूलेलाल। ॾाढो सुठो, मज़ो अची वियो। ॿधीअ में भलो ऐं ताक़त। हाणे थोरी मज़ाक करियूं। आखाणियूं त ॿुधी वरितियूंसीं, थोरी मस्ती था करियूं। गीतिका गंगवाणी ऐं नितिका, वाह, थोरी मस्ती करियूं। हाणे आखाणियूं घणियूं थी वयूं, थकजी पियासीं थोरी देर। हेलो गीतिका। ओ हाय निकिता। केॾो सुहिणो थो लॻे हीअं ऑनलाइन मिलण में बि। सोच, जेकॾहिं ऑनलाइन मिलण सां बि कोविड फैलिजे हा त सरकार हिन ते बि लॉकडाउन लॻाए छॾे हा। हा न त। ऐं छा तोखे ख़बर आहे हाणे तो वधीक स्ट्रॉन्ग स्ट्रेन वारो वायरस फैलिजी रहियो आहे। हाँ, पहिरें वारे कोरोना खे ज़रूर कंहिं सदोरीअ चयो हूंदो। हिन पैटर्न में ही का ॿी वैरायटी ॾेखार त हो वीचारो छा कंदो? हुनखे त ग्राहकी खपे न। हाँ, चए त सच थी तूं। अॻे सियारे में जुमे का जुमे सनानु कबो हो ऐं हाणे त हर 15 मिंटे में हथ था धोइणा पवनि। ऐं लॉकडाउन में जेको जिते लटकियो उते ही अटकियो। चाची जे नवनि सेणनि खे ही ॾिस, कच्ची मिस्रीअ जे लाइ 1 महीनो अॻु आया हुया, अञा ताईं महिमान बणिजी वेठा अथसि। अच्छा, मां बि सोचां तॾहिं चंपा चाचीअ जे पेट जो सूर छो नथो लहेसि। छो नथो लहेसि? अरे सेणनि जी पचल करण जे लाइ उहा ॿाहिरि निकिरी कंहिंसां मिली जो नथी सघे। सभु ॻाल्हियूं हुनजे पेट में ई सांडियूं पयूं अथसि। हाँ, हाणे सम्झो। अच्छा भला तुंहिंजे घर में पुठियां एतिरी शांती छो लॻी पई आहे? तुंहिंजा घर वारा हिन लॉकडाउन में वरी किथे निकिता आहिनि? अरे छा ॿुधाए, सुबुह जो जंहिं महिल 2 कलाक जो लॉकडाउन खुलियो हो, पप्पा ऐं सोनू ॿिन्हिनि खे मम्मी बाज़ार भाॼियूं वठण जे लाइ मोकिलियो हो। अच्छा, अञा ताईं वापसि न आया आहिनि? वापसि त आया आहिनि। अचण खां पोइ पापा सामान खोले चेक कयो त छा ॾिठऊं, सोनू साई मसाले जे जॻह ते फूदने जी जोड़ियूं खणी आयो आहे। पप्पा हुनखे दड़को ॾींदे चयो, हेतिरो वॾो थी वियो आहे, तोखे साई मसाले ऐं फूदने में को फ़र्क़ु नथो ॾिसण अचे? तूं त कंहिं बि कम जो न आहे, तोखे त घर मां ॿाहिरि कढी छॾणु घुर्जे। हाँ, पोइ छा थियो? अॻिते ॿुधाए। एतिरे में मम्मीअ किचन मां ॿाहिरि अची ॾिठो ऐं हथ खां छिके सोनूअ सां गॾु पप्पा खे बि ॿाहिरि बालकनी में लॉक करे आई ऐं चवंदी बि वई त तव्हांखे बि हिन उमिरि ताईं कुझु अकुल न आयो आहे। इहो फुदीनो न आहे पर मेथी खणी आया आहियो। हाणे 2 ॼणा निकिरो ॿाहिरि मुंहिंजे घर मां। वीचारा पप्पा ऐं सोनू 2 ॼणा कलाक खां ॿाहिरि बालकनी में कपिड़नि सां गॾु सुखनि वेठा। शुक्र आहे जो लॉकडाउन आहे, न त शायदि बालकनी न पर घर खां बि ॿाहिरि वञणो पवे ना।
तू तर्स मां उन्हनि खे अंदर थी वठी अचां न त पापड़ वांगुरु सुकी न वञनि वेचारा। ठीकु आहे, तेसी ताईं प्रोग्राम खे अॻिते वधाइण जे लाइ असां ॿियनि पार्टिसिपेंट्स खे इनवाइट था करे वठूं। वेरी गुड, ॾाढो मज़ो अची वियो। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। हाणे असांजी मस्तीखोर निशिका मेहताणी। जय झूलेलाल, मुंहिंजो नालो निशिका मेहतानी आहे। अॼु मां तव्हां सभिनीनि खे हिकु आखाणी थी ॿुधायां। आखाणी जो नालो आहे टे मच्छियूं। हिकिड़ो तलाव हूंदो हो। उहो तलाव सॼो साल पाणीअ सां भरियल हूंदो हो। हमेशह कुझु बि करण खां अॻु पूरी तरह वीचार करणु घुरिजे जीअं असीं मुसीबत खां बची सघूं। जय झूलेलाल। मज़ो अची वियो। ॾाढो सुठो। इहा यादि करे पई ॿुधाए की न पढ़ी पई ॿुधाए? यादि करे। वेरी गुड, वेरी गुड। सभिनी यादि करे ॿुधाई न? हा कैमरा पई ॾिसनि न, इन करे ईअं थो लॻे। न मेमोराइज़ ॾिसणु अचे पियो। हा, हाणे असांजी सियाणी हुशियार चांदनी मोतियाणी। जय झूलेलाल, मुंहिंजो नालो चांदनी मोतियानी आहे। मां 6 दर्जे में पढ़ंदी आहियां। मां दुबई में रहंदी आहियां। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थी ॿुधायां। आखाणी जो नालो आहे लालच बुरी भला आहे। हिकु ॾींहुं हिकु बुढो शींहुं हो। सां असांखे नसीहत थी मिले, लालच बुरी भला आहे। असांखे लालच कोन करणु घुरिजे ऐं कंहिंजी मिठियुनि ॻाल्हियुनि पे विश्वास न करणु घुरिजे। जय झूलेलाल। ॾाढो मज़ो अची वियो। टे ॻाल्हियूं ॿुधाई जेके असांखे न करणु घुरिजनि। सुठो सुठो सुठो। दिव्या, चलो हाणे तुंहिंजी वारो। जय झूलेलाल, मुंहिंजो नालो दिव्या देवनानी आहे। हाणे मां तव्हांखे हिकु आखाणी थी ॿुधायां। आखाणी जो नालो आहे बधीअ में बल आहे। सो बारो ॾिठव बधीअ में केतिरो त बल आहे। जय झूलेलाल। ॾाढो सुठो, मज़ो अची वियो। जय झूलेलाल, मां हर्षिता मोतियानी। सभिनी खे चेटीचंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। जय झूलेलाल गोपाल भैया, आशा दीदी, सभिनी खे। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे कि असां वटि ॿियो कुझु त कान्हे पर सिंधी ॿोली आहे ऐं असांखे फ़ख्रु हुजणु खपे कि असां सिंधी आहियूं। मूंखे बि फ़ख्रु आहे कि मां सिंधी आहियां ऐं मुंहिंजे नाले जे पुठियां हर्षिता मोतियाणी, मतिलबु हिकु फ़ख्रु थो महसूसु थिए कि मां सिंधी आहियां। सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, तंहिंखे मां कीअं विसारियां, जंहिंमें ॾिनी खे पींघे में मावलोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। हाणे असां सभिनी खे ख़बर आहे त असांजो इष्ट देव आहे झूलेलाल। मिर्ख बादशाह खां उन्हनि जे ज़ुल्म खां बचाइण लाइ साईं झूलेलाल अवतर थिया हुआ। त ऐं चवंदा आहिनि कि पल्ले ते आया, केर चवंदा आहिनि घोड़े ते आया। त पल्ले ते आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल। पल्ले ते आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल। घोड़े ते आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल। सभिनी सिंधियुनि नदीअ किनारे वेही करे भॻवान खे यादि कयो ऐं उन्हनि जी पूॼा कई। ॿेड़ीअ वारा अधाणे मुहाणा, लाल ते थी वञा, ॿेड़ीअ वारा अधाणे मुहाणा, लाल ते थी वञा,
लाल ते ती वञा ओ वञा मत बासु बासण ती वञा बेड़ीअ वारा अदाड़ी मुहाणा लाल ते ती वञा। असां सभिनी सिंधियुनि खे पंहिंजे इष्ट देव में पूरो विश्वास हुजणु घुर्जे। त छा चवंदासीं? बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणे तरंदो ईंदो, बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणे तरंदो ईंदो, पाणे तरंदो ईंदो कंहिंखे लहर न लोॾो ईंदो, पाणे तरंदो ईंदो कंहिंखे लहर न लोॾो ईंदो। बेड़ो त मुंहिंजे आहा बेड़ो त मुंहिंजे, बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणे तरंदो ईंदो, बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणे तरंदो ईंदो, पाणे तरंदो ईंदो कंहिंखे लहर न लोॾो ईंदो, पाणे तरंदो ईंदो कंहिंखे लहर न लोॾो ईंदो। लास्ट में मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि, असां सिंधियुनि खे पंहिंजे इष्ट देव में पूरो विश्वास हुजणु घुर्जे। त छा चवंदासीं? माण्हू भले 100 यार कनि, माण्हू भले 100 यार कनि, मुंहिंजो हिकिड़ो ही यार आ, माण्हू भले 100 यार कनि, माण्हू भले 100 यार कनि, मुंहिंजो हिकिड़ो ही यार आ। हिन खे दिल ॾे, हुन खे दिल ॾे, हिन खे दिल ॾे, हुन खे दिल ॾे, इहो थींदो कारोबार आ, मुंहिंजो हिकिड़ो ही यार आ, माण्हू भले 100 यार कनि, मुंहिंजो हिकिड़ो ही यार आ, माण्हू भले 100 यार कनि, मुंहिंजो हिकिड़ो ही यार आ, हिकिड़ो ही यार आ, मुंहिंजो दिलदार आ, मुंहिंजो ही प्यार आ। आयो लाल सभई चओ झूलेलाल। जय झूलेलाल। Very well, Harshita. Beautiful. ॾाढो सुठो मज़ो अची वियो। हाणे असांजी सिकी लधी नंढड़ी नंढड़ी सौम्या रमाणी, हाणे तूं कहिड़ी थी आखाणी ॿुधाई? जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सौम्या रमाणी आहे। मां 8 दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थी ॿुधायां। आखाणी जो नालो आहे टे मच्छियूं। सो ॿारो हमेशा कुझु बि करण खां अॻु पूरी तरह वीचार करणु घुर्जे, जीअं असीं मुसीबत खां बची सघूं। जय झूलेलाल। तेसिताईं भव्या मोतियानी हाणे प्यारी प्यारी सी नटखट सी सभिनि खे जय झूलेलाल। मुंहिंजो नालो भव्या मोतियानी आहे। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थी ॿुधायां जंहिंजो नालो आहे बधीअ में बल आहे। सभी कबूतर कुए जो शुक्र गुज़ारंदा ऐं घर ॾांहुं उॾामिया त सोबारो ॾिसो बधीअ में केतिरो न बल आहे। जय झूलेलाल। वेरी गुड अटेम्प्ट, सुठो लॻो। अच्छा हाणे असांजो सिकी लधो तरुण। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो तरुण जसवाणी आहे। अॼु मां तव्हांखे हिकु आखाणी ॿुधायां थो। आखाणीअ जो नालो लालच बुरी बला आहे। ॿारो हिन आखाणीअ मां नसीहत थी मिले त लालच बुरी बला आहे। जय झूलेलाल। सोनी। जी रोशनी जी नमस्ते। जय झूलेलाल। केतिरी त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांजा नंढड़ा नंढड़ा ॿार अॼु एतिरे उत्साह सां इन प्रोग्राम में शामिल थी असांजी मिठड़ी ॿोलीअ खे अञा मिठो ठाहियो आहे। मां तव्हांजो वधीक क़ीमती वक़्तु न खणंदसि, हिकु नंढो मैसेज ॾियणो आहे। ॿारनि खे पेरेंट्स खे मुंहिंजी हथ जोड़े वेनिती आहे त ॿारनि सां घर में सिंधी ॻाल्हाइनि, जीअं त नंढपण खां ई पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाए सघनि। हिंदी अंग्रेजी त हू उअं ई बि स्कूल में सिखी वेंदा। मूं हिननि मां कुझु ॿारनि खे प्रैक्टिस कराइण महिल इहो ॾिठो त हिननि में सिंधी सिखण जी जाम चाह आहे। हिननि कुझु अखर जीअं सिंधीअ में हूंदा आहिनि भॼण, ॼाड़, ॻाल्हाइण, उन्हनि में ग़लती कई आहे पर उन में उन्हनि जो को ॾोह कोन्हे।
नंढपण खां सिंधी ॻाल्हाइण सां सिंधी अखर चङी तरह चई सघंदा। ऐं जंहिं ॿारनि अॼु पार्टिसिपेट कयो आहे उन्हनि सां बि हिकु गुज़ारिश आहे कि तव्हां घर में सिंधी ॻाल्हाईंदा कयो, सिंधीअ खे वधायो। असांजी मातृभाषा आहे सिंधी, असांजी ॿोली सिंधी मिठड़ी ॿोली। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाणे भाई सभु माइट पंहिंजे साहेड़ियूं सभिनि खे चयो कि पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ॻाल्हाइनि ऐं जीअं हू सिंधी सिखंदा। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां अफ्रीका में पैदा थी हुअसि, मूंखे बि सिंधी कान ईंदी हुई। पोइ मां इंडिया आयसि त मुंहिंजी दादीअ चयो ही छा आहे, मुंहिंजी माउ खे चई छा आहे, ॿार खे सिंधी कोन सेखारी। त मुंहिंजी माउ मूंखे गुस्सो कयो। मूं चयो मम्मी नॉट मी, यू, मतलब तो मूंखे कोन सेखारियो, मां त तयार हुअसि सिखण। उन 2 महीननि में मां सिखी वियसि सिंधी। छो त नंढा हुआसीं त नंढे माण्हू सिंधी जल्दी सिखी वेंदा आहिनि। त हाणे असां प्रेरणा, तव्हां तयार आहियो? जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनि खे चेटी चंड जूं लख लख करोड़ करोड़ ड्रम्स में वाधायूं। शुरू, स्टार्ट। हाँ, स्टार्ट, एक्शन। लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, झूलण तो के सब खबर, लालण तो के सब खबर, झूलण तो के सब खबर, लालण तो के सब खबर। छोकया परवाह झूलण वेठो आ, पाण भरींदो भंडार लालण वेठो आ। छोकया परवाह झूलण वेठो आ, पाण भरींदो भंडार लाल साईं वेठो आ। मूंखे परवाह नाहे कोई, मुंहिंजो झूलण कामिल आहे। मूंखे परवाह नाहे कोई, मुंहिंजो झूलण कामिल आहे। इहो कुझ में ॻंढींदो आहे, कंहिंखे पतो न पवंदो आहे। इहो गुज में ॻंढींदो आहे, कंहिंखे पतो न पवंदो आहे। कंदो माला माल, ओहो कंदो माला माल आहे मुंहिंजो अहिड़ो झूलेलाल। लाल जा जाती चओ सभई झूलेलाल, मुंहिंजे लाल जा जाती चओ सभई झूलेलाल। कंदो माला माल, कंदो माला माल आहे मुंहिंजो अहिड़ो झूलेलाल। लाल जा जाती चओ सभई झूलेलाल, मुंहिंजे लाल जा जाती चओ सभई झूलेलाल। जंहिंखे झूलण जो मिलियो प्यार आशिक़ान, वो हथ मथे करे, वो हथ मथे करे, वो हथ मथे करे, everyone, वो हथ मथे करे। झूलण जो मिलियो प्यार आशिक़ान, वो मथे करे, वो हथ मथे करे, वो हथ मथे करे, वो हथ मथे करे। अॼु कोयल मिठी कूक कईया, अॼु कोयल मिठी कूक कईया, ईंदो झूलण जो बिन ॻाल्हि कईया, ईंदो ईंदो झूलण जो बिन ॻाल्हि कईया। अॼु कोयल मिठी कूक कईया, अॼु कोयल मिठी कूक कईया, ईंदो झूलण जो बिन ॻाल्हि कईया, ईंदो ईंदो लालण जो बिन ॻाल्हि कईया। लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलाल, लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलाल। सिंधड़ीअ जा मेवण जा सभी शाबाश कलंदर, भाई तमातम मस्त कलंदर, रहे तो समझे अंदर लाल मस्त कलंदर, रहे तो समझे अंदर लाल मुंहिंजी, ओ लाल मुंहिंजी। झूले झूलेलाल रो झूले झूलेलाल, झूले झूलेलाल सभी चओ झूले झूलेलाल। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, लेकिन वारो झूलेलाल, बल्ले वारो झूलेलाल, सिंधी वारो झूलेलाल, गाड़ी वारो झूलेलाल, डॉक्टर वारो झूलेलाल।
everyone. लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल ओ देखो चमको झूले लाल पार ओ चमको मिठो लाल तेजा बेड़ा पार मुझे लाल चटनी चो सबई झूले लाल मुझे लाल चटनी चो सबई झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले सबई तो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले आयो लाल झूले लाल झूले लाल पल्ले मारो आयो लाल घोड़े मारो आयो लाल सवारी मारो आयो लाल सीसा मारो आयो लाल चिकन मारो आयो लाल टक्कर मारो आयो लाल ताली मारो आयो लाल चिकन मारो आयो लाल सिंधिन जो आयो लाल तापी जो आयो लाल बाड़ी जो आयो लाल ताली आयो लाल झूलेलाल झूलेलाल बेड़ाई पार जय झूलेलाल एवरीवन वेरी ब्यूटीफुल वेरी गुड ॾाढो मज़ो अची वियो रुकी नचासीं कोन पर मज़ो त अची वियो मौज में अची तव्हांखे वियासीं त मां चयो हथ मथे खणो खयोसीं पर हाणे बीह करे न नची सघियासीं न वरी कैमरे में न अची सघंदा असांजो सिकीलद सिद्धांत तोलाणी यस मैम जय झूलेलाल मुंहिंजो नालो सिद्धांत ओम कुमार तोलानी आहे मां 10 साल जो आहियां अॼु मां तव्हांखे 3 मच्छियूं जी आखाणी ॿुधाईंदसि इन तालाब में सेणियूं मच्छियूं रहंदियूं आहिनि अचो त हुननि सां दोस्ती करियूं सुभारो कुझु बि करण खां अॻु पूरी तरह सां वीचार करणु खपे ताकि असां मुसीबत सां बची सघूं जय झूलेलाल थैंक यू यू आर अ बिट नर्वस थोरो नर्वस थी वियो आहे घणे साल जो आहे हाणे रिया परदासाणी असांजी सिकीलदी बि सुहिणी सिकीलदी हा जय झूलेलाल मुंहिंजो नालो रिया पारदसाणी आहे अॼु मां तव्हांखे हिकु आखाणी थी ॿुधायां आखाणीअ जो नालो आहे लालच बुरी बला आहे ॿारो हिन आखाणीअ सां नसीहत थी मिले त लालच बुरी बला आहे जय झूलेलाल मस्त मस्त जय झूलेलाल थैंक यू ॾाढो मज़ो अची वियो हाणे असांजी सिकीलदी जिया प्यारी सी नन्ही जय झूलेलाल मुंहिंजो नालो जिया केतलानी आहे मां 9.5 सालनि जी आहियां मां 5वीं दर्जे में पढ़ंदी आहियां अॼु त मां तव्हां सभिनीनि खे 3 मच्छियुनि जी आखाणी थी ॿुधायां सो ॿारो कुझु बि करण खां अॻु पूरी तरह वीचार करणु घुर्जे जीअं असीं मुसीबत खां बची सघूं जय झूलेलाल ॾाढो मज़ो अची वियो सभिनी ॾाढी सुठे नमूने था ॿुधायो ईअं थो लॻे का नई आखाणी पिया ॿुधूं हा बिल्कुलु छा नालो छा हो हिन जो बेबी जो जिया किया जिया जिया जी जिया केवलानी जिया केवलानी नमन मोतियाणी जय झूलेलाल मुंहिंजो नालो नमन आहे मां 4थे दर्जे में पढ़ंदो आहियां मुंहिंजी आखाणी जो नालो आहे लालच बुरी बला आहे हिन आखाणी सां असां हीअं सिखा कि लालच बुरी बला आहे असांखे लालच कोन करणु खपजे जय झूलेलाल
हाँ ईअं कयो तव्हां की नोट पाण ॿुधाइजो असांखे ओवरऑल जेकी महिनत सम्झो त तव्हां वरी अहिड़ो टाइम कढी करे वेठो गॾु असां सां, इहा वॾी ॻाल्हि आहे आशा दीदी। ऐं मेन ॻाल्हि त रोशनी दीदीअ ऐं करिश्मा भेण जहिड़े नमूने महिनत कई आहे उहा बिल्कुलु ॾिसण थी अचे भई, जहिड़े नमूने टीम ठाही अथऊं सोनी भेण, हेमा या मोतियाणी फैमिलीअ त माना असुल जेको आहे न जेको कॉन्ट्रीब्यूशन ॾिनो आहे मूंखे त ॾाढो अजब थो लॻे त हर्षिता ऐं सम्झो त प्रेरणा दीदी जेका पाण में गॾिजी करे जेका ट्यूनिंग कई पे या डुएट बि जेको असुल पहिरियों त मूं ॾिठो त ज़ूम ते जेको आहे न ऑलमोस्ट डांस जो प्रोग्राम एॾो क्लोज़अप में करे सघिजे, ॾाढो रेयर इहा शइ चइजे त जेका थी आहे। त लख लख वाधायूं लहनि ही जेके लेडीज़ ग्रुप आहे सिंधी सुरतियूं चवनि था, ऐं ॿारनि बि जेका हिन में महिनत ॾिसणु अचे थो। ख़ासि करे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ऑब्ज़र्व जेकॾहिं कई हुजे त बेबियुनि छोकिरियुनि गर्ल जेके हिन में पार्टिसिपेंट्स हुयूं उन्हनि मूंखे लॻे थो त वधीक महिनत ऐं वधीक कॉन्ट्रीब्यूशन जे लाइ कोशिशि कई आहे। ऐं मूंखे त ईअं थो महसूसु थिए त अॻियां हली करे जेके ही गर्ल जेके असांजी जेके फैमिली जॾहिं मावरूं थींदियूं, जॾहिं वॾियूं थींदियूं, जॾहिं इहे जेके सिंधीअ जी असांजी जोति अॻिते वधाईंदियूं, इन लाइ माना असुल घणी ख़ुशीअ जी जेका न इहा फीलिंग अचे थी त भई वधीक जेका न बेबियुनि खे सिंधीअ में इंट्रस्ट आहे ऐं वधीक उहे ॿार महिनत कनि था। ऐं चङनि ॿारनि त प्रोनाउंसिएशन बि तमामु सुठे नमूने दुबईअ में रहण खां पोइ बि जेकॾहिं अहिड़ी सुठी प्रोनाउंसिएशन, अहिड़ा सुठा अखर जेकॾहिं उचार कढी सघनि था, ऐं बरज़ुबान सभिनी जेको आहे न ज़बानी सभु हे स्टोरियूं यादि कयूं। घणे भाङे ॿार ॾिठासीं पे त ज़बानी पे ॻाल्हायूं, माना पनो कान हो साम्हूं, त माना चङी महिनत उन में झलके वेठी ॾिसणु अचे वेठी। त लख लख वाधायूं सॼे ग्रुप खे ऐं ॿारनि ख़ासि करे जिन पार्टिसिपेट कयो आहे। ज़रूरु आशा दीदी ऐं मूंखे बि जेको असांखे जेको इहो कमु ॾिनो वियो आहे त भई असां ॿारनि खे रैंकिंग ॾियूं, मूंखे लॻे थो तमामु ॾुखियो कमु आहे। छो जो अॼु ॿारनि खे रैंकिंग ॾियणु माना ईअं सम्झो त भई कंहिंखे ईअं चवणु भई तूं घटि आहीं। हिते त मां ॾिसां पियो 13-14 ई ॿार आहे, कोई हिते घटि कान हो, सभु हिक खां हिकु सुठे नमूने पे ॻाल्हायूं। ऐं जहिड़े नमूने माइटनि जो उनजे पुठियां कमु ॾिसणु अचे वेठो त हिकु दफ़ो वरी घणियूं घणियूं वाधायूं। ऐं ज़रूरु जेको आहे रिज़ल्ट ठही करे ऐं आशा दीदी ऐं मां पाण में कोऑर्डिनेट कंदासीं ऐं ज़रूरु वरी तव्हां सभिनी साम्हूं ॿारनि जी रैंकिंग, ॿारनि खे जेके आहे न ट्रॉफीज़ ऐं जेके पार्टिसिपेशन प्राइज़िस ऐं सर्टिफिकेट मिलंदा। सिंधी संगत अॼु सालनि खां एक्टिव आशा दीदी रहिया आहिनि, असां सभिनी खे उन्हनि गॾु हथ ॾेखारियो। ऐं सम्झो त ही ख़ासि करे मां ॿारनि खे हिकु दफ़ो वरी रिक्वेस्ट कंदुसि त लर्न सिंधी जेका असांजी मोबाइल ऐप आहे उहा ज़रूरु डाउनलोड कयो। हिकु नई ऐप बि हींअर अंडर कंस्ट्रक्शन, अंडर माना सम्झो अची पहुता आहियूं त टॉक सिंधी या स्पीक सिंधी जंहिंखे असां नालो रखंदासीं, ज़रूरु आशा दीदी उनखे फाइनलाइज़ कंदा। पर मूंखे लॻे थो त लर्न सिंधी जेका ऐप अॼु एंड्रॉइड ऐं iOS ते आहे उनजो पूरो उपयोग कयो वञे। ॿारनि खे जेको आहे न अञा सिंधी लिखणु पढ़णु ॿई सिखी सघंदा आहिनि। घटि में घटि ॻाल्हाइण लाइ त टॉक सिंधीअ जो जेको हींअर असां क़दम शुरू कयो आहे, अची पहुता आहियूं माड़ ते, त उनजो बि ज़रूरु उपयोग कंदा माइट बि। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे जेको आहे न इहो मौक़ो ॾिनो, ॿारनि खे जेको आहे न पंहिंजो अहिड़े उत्साह सां हिन में पार्टिसिपेट करायो। जय झूलेलाल। मोहन ज्ञानी हुजे त असीं उनखे बि हिकु दफ़ो वरी महिरबानी बि चऊं। ऐं सचमुच त एतिरो वक़्तु विहण उन लाइ बि त थोरो वॾी ॻाल्हि थी हुई, पर ओवरऑल प्रोग्राम ॾाढो सुठो थियो आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त तव्हां दुबईअ मां ही इनिशिएटिव तव्हां पाण खयो, मूं कोन चयो त इहो कमु करियो, पर इहो पाण मूंखे साम्हूं खां करिश्मा चावला चयो त असीं छो न इहो कयूं, छाकाणि जो थोरा ॾींहं असांखे स्कूल बंदि आहिनि ऐं स्कूल बंदि आहिनि त ॿारनि खे थोरो टाइम आहे ऐं इन जो असीं एडवांटेज वठूं त केतिरो न सुठो थींदो। ऐं इन जे करे ई असां जीअं करिश्मा चयो तीअं ई असां कयोसीं। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त ॾिस हेतिरा ॿार अॼु जेकॾहिं 2 ॿार बि सिखनि था, 2 त 12, माना जे 2 ॿार बि सिखनि त असीं ॾाढो ख़ुशि थींदासीं। पर हेतिरा सारा ॿार जेकॾहिं सॼी स्टोरी यादि कनि था, आखाणी यादि कनि था ऐं वरी हुन में डायलॉग चवनि था, तव्हां सम्झो था जेकॾहिं ॿारनि में इहा ॻाल्हि ताईं अञा वधीक ज़ोर शोर सां उन्हनि खे चओ त तव्हीं इहे
एक्टिंग जेको एक्टिंग एलिमेंट है ॿारनि में तॾहिं अची सघंदो जॾहिं हुननि खे तव्हीं अहिड़े क़िस्म जा डायलॉग्स ॾींदा। हाणे ॾिसो हिननि सभिनी आखाणियुनि में जिते जिते डायलॉग्स हुआ उते सभिनी ॿारनि पंहिंजी पंहिंजी एक्टिंग कई ऐं उते इन नमूने में उन्हनि उहे डायलॉग्स चया। तंहिंजे करे तव्हां दुबईअ जो लेडीज़ जेको ग्रुप ठही चुको आहे जंहिंमें ही सभु ॿार अॻु में ई तव्हां सां गॾु आहिनि, महिरबानी करे उन्हनि ते थोरी महिनत कयो। हिन जा जेके ॿ टे उचार आहिनि उन्हनि ते वधीक महिनत करायो, ॿकड़ीअ खे ठीकु कयो ऐं उहो ॾिठो ॿ उन्हनि जो ख़ासि करे ऐं ॼार जी ॾाढी कोशिशि कई थी। रियली स्किपिंग तव्हांखे ॾाढो सुठो स्कोप आहे। महिरबानी करे न 10 ॿारनि ते रुगो महिनत कयो, वधीक न करियो त इहे शाइन आउट कंदा, उन सचमुच तव्हांजो नालो कढंदा। इन्हनि 10 छोकिरनि छोकिरियुनि जे लाइ का सुठी स्किट न करिश्मा खे हेतिरी सुठी स्किल आहे, छा त उहा आलीशान नमूने में हुन कोरोना ते उन्हनि ॿिनि ॿारनि जो इहो करे ॾेखारियो। हैट्स ऑफ टू यू करिश्मा, आई एम रियली इम्प्रेस्ड। ऐं ही सभु ॻाल्हियूं करण जे लाइ ज़रूरी आहे त ही सॼो कोऑर्डिनेशन तव्हां सुठे नमूने में कयो आहे। रोशनी अहिड़ी सुठी कारवाई हलाई, उनजे लाइ वाधायूं। ऑफकोर्स उहा त ॾाढी असांखे ख़बर आहे उनजी इहा केपेबिलिटी आहे, पर ॾाढो सेखारण में रोशनी मनवाणी एंड सोनी धरमदासानी एंड कविता रूपाणी ऐं मुंहिंजो असां दिलो जान सां चइनी ॼणनि ॿारनि जे पुठियां हथ धोई पियासीं। रोज़ उन्हनि जा क्लासेस वठण ऐं पंहिंजी रिज़ल्ट अॼु ॾिसण अचे थी। अॼु ॾिसण खां पोइ तव्हांखे केतिरी ख़ुशी पई थिए, तव्हां सभिनी खे ख़ुशी पई थिए, असांखे बि ख़ुशी थी थिए। ऐं वॾी ॻाल्हि त इहा आहे त ही ॿार ही सॼो वीडियो जेको आहे असीं यूट्यूब ते रखंदासीं, तव्हां सभई शेयर कजो जीअं घटि में घटि ॿियनि खे बि हिन मां उत्साह अचे। ऐं तव्हां सभई जेके होशियार छोकिरियूं आहियो सुठियूं सुठियूं आखाणियूं रिकॉर्ड कयो ऐं उचार उन्हनि में सही कयो जीअं ही सभई ॿार सुठा उचार करे सघनि। मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी पई थिए त असांजी स्पीक सिंधी ऐप जेका आहे सा अॼु पूरी थी चुकी आहे। असां चयो त चेटीचंड जे मौके ते उनखे रिलीज़ कंदासीं। सो बसि अॼु सुभाणे मिड़ई इहा ॻाल्हि ईअं सम्झो त ॼण त ठही पई आहे। हिन हफ़्ते ई इहा तव्हां सभिनी जे हथनि में लर्न सिंधी जेका असांजे लिखण पढ़ण जी ऐप आहे, इहा स्पीक सिंधी जेका आहे सा सिंधी ॻाल्हाइण ॿोलाइण जे लाइ जेका घणेई माण्हू चाहिनि था असीं सिंधी ॻाल्हाइण सिखूं, त हिन में 2 फैसिलिटीज़ आहिनि। माना इंग्लिश ज़रिए बि सिखी सघो था ऐं हिंदी ज़रिए बि सिखी सघो था। त हिंदी ऐं अंग्रेज़ी ॿिन्ही जो उन मां तव्हांखे जेको बि नमूनो वणे उहो तव्हीं एडॉप्ट करे सघो था। सो वधीक छा चवां, तव्हां तमामु सुठो सुठो साथ निभायो ऐं हर दफ़े हर साल का नई नई ॻाल्हि करियो, सभिनी ताईं पहुचूं, सभिनी में उत्साह जगायो त बसि असांजी सिंधी ॿोली सदाईं आबाद रहंदी, सदाईं असांखे उनजी ईअं चइजे त असांजी सुञाणप जेका ॿोली आहे उहा सदाईं रहंदी। असीं पंहिंजे सिंधी हुजण ते फ़खुरु कयूं ऐं अॼु सभिनी खे चयो आयो लाल, सभई चओ झूलेलाल। सिंधी ॿोली जिंदाबाद, सिंधी ॿोली अमर रहे। जय झूलेलाल। मां रानी मिर्चंदानी अॼु जी हिन प्रोग्राम जी हिकु ऑर्गेनाइज़र ऐं विश्व सिंधी सेवा संगम दुबई वुमेन्स विंग जी प्रेसिडेंट। अॼु जे हिन सुंदर शाम जी कामयाबी जे लाइ शुक्रगुज़ारी करण थी चाहियां। असां शुक्रगुज़ार आहियूं सभिनी पार्टिसिपेंट्स जा, मेंटर्स जा, ऑर्गेनाइजिंग टीम मेंबर्स जा, जिन में करिश्मा चावला, रोशनी मनवानी, सोनी धरमदासानी, कविता रूपानी, हेमा गांधी, जया मेहतानी, प्रेरणा मोतियानी, हर्षिता मोतियानी ऐं माधवी चैनानी विश्व सिंधी सेवा संगम वुमेन्स विंग इंटरनेशनल डायरेक्टर। हुननि खां सवाइ असांजा सपोर्टर्स सिंधी संगत, असांजा जजिस मिसिस आशा चांद, मिस्टर गोपाल वछानी, मिस्टर विजय मेंडा, फाउंडर ऑफ दिशा पब्लिक स्पीकिंग कोर्स, जंहिं असांखे हुननि जी ज़ूम लिंक शेयर कई असांजे हिन इवेंट जे लाइ। ऐं सभिनी खां वधीक शुक्रगुज़ार आहियूं तव्हां सभिनी महिमाननि जा अॼु असांजे हिन प्रोग्राम में शामिल थी हिन शाम खे सुहिणी यादि बनाए में मदद कई। जय झूलेलाल। दरिया शामी जा दादला दे दर्शन दाता,
तूं आई असां सभिनीनि जो माता ऐं पिता मंदियूं सभु माफ़ कर राज़ी थी राजा साईं सभागा तूं आहीं आजो तूं आहीं आलम दूल्हा दरिया पीर साबुत तुंहिंजे मुल्क में सदाई थी सीर हाणे दुखनि वंदन जी मुंहिंजी पल में लाई पीर हाणे हामी थी ज़िंदा पीर ॾे आथत असां दीन बाळकनि खे अदियो माफ़ कजई सभु असांजे भुलियूं जेके करियूं उन्हनि सभिनीनि खे माफ़ कजई पुण्य मुरादियूं पूरियूं कजई सभिनीनि जूं मुरादियूं पूरियूं कजई संत करन कुल जा कल्याण संत करन कुल जा कल्याण राम नाम जो छंडो लगाए महर माया जो छंडो लगाए छंडो राम जो बरकत वारो जंहिंखे लगे ते भरे भंडारो खाइन पशु पखी इंसान खाइन पशु पखी इंसान खुटे न कॾे पियो खाराए खुटे कॾे न पियो खाराए संत करन कुल जा कल्याण संत करन कुल जा कल्याण राम नाम जो छंडो लगायो महर माया जो छंडो लगायो आशांदी गुरु तो दराय सतो बनवाह न काई राम तू हर दाता तू हर माता मेरी आश पुजाई राम पाए पलो मां पेरे प्यासी आए सैठ मजाई राम तन मन धन अरदास करया मां मांगत नाम सबई राम नाम तुम्हारा साबुन जैसा धोए सा पाप सबई राम कहे टेहूं गुरु लोकटनी में आवागमन मिटाई राम आवागमन मिटाई राम बाबा सब जी आश पुजाई राम चरणन में चित लाई राम आयो लाल सबई चओ झूले लाल लाल जा झाटी सबई चओ झूले लाल जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा जेको चवंदो झूलेलाल बेड़ा लाल जय झूलेलाल जय झूलेलाल लाल जा झाटी सबई चओ जय झूलेलाल बेड़ा ई पार खोले करे जय झूलेलाल चओ जय झूलेलाल जोड़ आयो लाल सबई चओ रोशनी जी सबनी सबई चओ आयो लाल सबई चओ झूलेलाल अच्छा आयो 2 मिंट 2 खर ॾाढो सुठो प्रोग्राम हो विश्व सिंधु ॿार सेवा संगम खोले करे जय झूलेलाल चओ हिकिड़ो झूलेलाल खे शुक्राना मञूं पहिरीं झूलेलाल मुंहिंजा मिठड़ा लाल शुक्र अथई मुंहिंजा मिठड़ा लाल शुक्र अथई शुक्र अथई शुक्र अथई शुक्र अथई शुक्र अथई मुंहिंजा मिठड़ा लाल शुक्र अथई सुख जो ॾींहुं गुज़ारियो अथई दाता सुख जी राति गुज़ारींदे सुख जो ॾींहुं गुज़ारियो अथई दाता सुख जी राति गुज़ारींदे मुंहिंजा मिठड़ा लाल शुक्र अथई मुंहिंजा मिठड़ा लाल शुक्र अथई शुक्र अथई मुंहिंजा मिठा लाल शुक्र अथई तव्हांजा सभिनीनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांजे इन नंढड़े प्रोग्राम ते तव्हां आया ऐं ॿारनि खे झूलेलाल जा वॾी वॾी महिरबानी ऐं वॾो वॾो आशीर्वाद सिंधी खे वधाईंदा वञो वधाईंदा वञो वधाईंदा वञो जय झूलेलाल सभिनी खे सभिनी खां पहिरीं त मां करिश्मा चावला रोशनी मनवानी सोनी एंड ऑल दुबई टीम सिंधी संगत जी आशा चांद जी सभिनी खे वाधाई ॾींदसि हिन सुहिणे प्रोग्राम जी जेको तव्हां सुहिणो प्रोग्राम अरेंज कयो अॼु जेको कयो तमामु सुठो वी ऑल एंजॉयड दिस एंड इन कोरोना काल में बि जेको तव्हां घर वेठे दिलि सां ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण जे लाइ प्रेरित कयो उन्हनि खे तयारी कराई उन जज़्बे खे बि रियली सलाम आहे
सो एंड मां इहो बि चवणु चाहींदसि गॾोगॾु की भई इहे तव्हां निस्वार्थ भावना सां जेकी सेवा जे कम करे रहिया आहियो उहे हमेशह कंदा रहिजो, सिंधियत खे ईअं वधाईंदा रहिजो। प्राउड ऑफ यू ऑल एंड गॉड ब्लेस यू ऑल। एंड ॿी हिकिड़ी नंढी अनाउंसमेंट आहे कि सुभाणे असांजी लवली आशा चांद जी VSS जे शो ते अचण वारा आहिनि 8 खां 9 विश्व सिंधी सेवा संगम जे शो ते अचण वारा आहिनि। सो प्लीज़ डोंट मिस दैट प्रोग्राम एंड असांजी लाइक्स कमेंट्स आशा चांद खे असां ॾींदासीं एंड वी विल सी यू टुमारो इन VSS शो। थैंक यू वेरी मच एंड तमामु सुठो प्रोग्राम हो, असां ॾाढो एंजॉय कयोसीं। गॉड ब्लेस ऑल द किड्स एंड एवरीवन। रानी मीरचंदानी, डेफिनेटली रानी मीरचंदानी जी ॾाढी महिनत कई आहे, तव्हां सभिनी ॾाढी महिनत कई आहे। इट इज़ रियली वंडरफुल प्रोग्राम एंड गॉड ब्लेस एवरीवन। लता जी, ओवर टू यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभी के चेटीचंड जी लख लख करोड़ वाधायूं। तव्हां सभिनी एतिरो सुठो अरेंजमेंट कयो, एॾो सुठो प्रोग्राम ॾेखारियो अथव कि असां सोचे बि नथा सघूं। हेलो, हा वी आर लिसनिंग यू। हा, अचे थो आवाज़। अचे थो। शायद ही साम्हूं अची करे बि एतिरो प्रोग्राम सुठो नथो थी सघे जेको तव्हां हिते अरेंज कयो आहे। रानी जी, तव्हांखे लख लख करोड़ वाधायूं। और असां सिंधी आहियूं, सिंधियत खे अॻियां वधाईंदासीं। असां दुबई में रही करे पंहिंजो VSS जेको प्रोग्राम चालू कयो आहे, तव्हां सभिनी जो साथ रहंदो त असां सिंधी वधीक जुड़ंदासीं। हिन करे तव्हां सभिनी खे ॾाढी ॾाढी महिरबानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू लता जी, तव्हां हिते आया ऐं प्रोग्राम जी शोभा वधाई। ॾाढी महिरबानी। थैंक यू माधवी जी। Yes, thank you Rani, keep it up. You're doing excellent job. Excellent. Proud of you. हाणे असां सभु मिली करे सिंधी संगत सां मिली करे सभु जुड़ी करे कम था कयूं गॾिजी। आशा जी त मां हूअं पहिरीं खां ई फैन आहियां रियली। हिन प्रोग्राम जो क्रेडिट त करिश्मा खे ॾियणो आहे। असांखे बचपन हुन कोऑर्डिनेशन कयो। ॾिसो, का बि संस्था तॾहिं हली सघे थी जॾहिं को माण्हू हिकिड़ो बरजुस्तो आहे, हिकिड़ो डिटरमिन माण्हू आहे जेको चए थो मां इहो कमु अॻिते वधाईंदुसि। ऐं हिन सॼे ॻाल्हि में मूंखे ख़बर आहे त हुनखे केतिरियूं तकलीफ़ूं विच में आयूं। कॾहिं केरु कोन्हे, कॾहिं केरु कोन्हे, कॾहिं रोशनी आहे, कॾहिं कान्हे, कॾहिं कीअं आहे, पर तॾहिं बि हुन हिमत न हारी ऐं सचमुच हुन ॾाढी दिलि सां महिनत करे कई आहे। असीं फ़ख़ुरु था करियूं करिश्मा ते त सिंधी संगत खे हेड कोऑर्डिनेटर दुबई जे लाइ सिंधी संगत खे मिलियो आहे ऐं इन में सिंधी संगत जो नालो अॻिते ज़रूरु वधंदो। मां दुबई छॾे कोन आई आहियां इन नमूने सां। ऐं नवंबर में असीं पंहिंजो शो हुते करण वारा आहियूं, जीअं हर साल कंदा आहियूं। अवल ख़ैर जे कोरोना साथ न ॾिनो त अॻे साल वांगुरु हिन साल बि चुप खणी कबी, न त हिन साल त असांजो पक्को इरादो आहे पंहिंजो प्रोग्राम करण जो दुबईअ में एज़ यूजुअल। ठीकु आहे न, त पोइ वरी मिलंदासीं। जय झूलेलाल। मां हिन नंढड़ी प्यारी प्यारी झरना अनिल नागदेव जी नानी थी ॻाल्हायां। अच्छा अच्छा, सुठो चई छोकिरी झरना, सुठो ॻाल्हायो। हा, असां हिनखे नंढपण खां ई सिंधी पहिरीं सेखारी आहे, स्कूल में पोइ विधो आहे। अच्छा, इहो सुठो कयो, इहो सुठो कयो। अॼु चेटीचंड जूं तव्हां सभिनी मुंहिंजे मिठड़ियुनि प्यारियुनि सुहिणियुनि सताबियुनि भेनरुनि खे लख लख न करोड़ करोड़ न अजबे वाधायूं हुजनि। जेका सिखियाऊं आहिनि न, नानीअ जेके सिखियाऊं आहिनि उहे झरना जे ॻाल्हाइण में महसूस थियनि थियूं तमामु सुठे नमूने। मुंहिंजी तव्हां प्यारियुनि मिठड़ियुनि सुहिणियुनि भेनरुनि खे इहा ई वेनिती आहे त हमेशह जॾहिं बि कोई प्रोग्राम थिए त मुंहिंजे न्याणी झरना खे ज़रूर शामिल। जय झूलेलाल। मां लालवाणी दुबई में मिस्टर सोम जो ॾाढो पियो ॻाल्हायां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त तव्हांजे सिंधियुनि जे करे मुंहिंजे पोटे हिकु हफ़्ते में अलाए कीअं सिंधी सिखी, जो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त सिंधी भाउर हिक ॿिए खे हिमथाइनि पिया।